वालेकुम भाभी। वालेकुम सलाम भाई। भाभी ये आपने जैसे बताया था कि होली पर ना कपड़े थे बच्चों के लिए ना चप्पल वगैरह कुछ भी नहीं लिया था, तो माफ़ कीजिएगा 1-2 दिन लग गए मुझे क्योंकि बिज़ी था काफ़ी दिनों से। ये हसन साहब ने भाभी मुझे यूके से अमानत भेजी थी 20,000 रुपए के गरीबों, यतीमों, बेवाओं में तक़सीम करो। तो भाभी मैं आपके लिए लेकर आया हूँ। ये आपकी चप्पल है भाभी और ये आपकी बेटी मेघना की चप्पल है और ये भाभी आपकी बड़ी बेटी पुष्पा की चप्पल है। जी। क्या कहना चाहेंगे भाभी आप? बहुत बहुत मेहरबानी आप लोगों की, मुझे बहुत अच्छा लगा। लेकिन अब मेरी तबीयत सही हो जाए, सबसे ज़्यादा खुशी मुझे यही होएगी बस। इंशाल्लाह भाभी नेक्स्ट टाइम फिर आएँगे आपके पास भाभी। मेरे को आपको यही है तनहा नहीं बस, छोड़ेंगे इंशाल्लाह। मैं ठीक हो जाऊँ, मुझे बहुत तकलीफ़ है। और जिसने ये जुतियाँ जितने भी गरीबों के लिए भेजी है, अल्लाह से उसको सदा खुश रखे, सदा आबाद रखेगा। कोई भी उसके दुख तकलीफ कुछ भी नहीं होएगी, आगे आएगी। आमीन भाभी। अल्लाह साईं से सदा ही बेड़े पार करेगा उसको। और आमीन। साथ में सलीम भाई की भी मेहरबानी करूँ, सलीम भाई मेरे घर पर आए, उसको बहुत बहुत शुक्रिया। अल्लाह साईं सलीम भाई को भी सदा ही खुश रखेगा, अपने बच्चों में, अपने परिवार में कोई भी दुख तकलीफ उसके आगे नहीं आएगी। हम जैसे गरीबों का और गरीबों का भी भला कर रहा सलीम भाई। बहुत बहुत मेहरबानी सलीम भाई, मैं 2 हाथ जोड़ रही हूँ। सदा आप लोग खुश रहो, सदा जो लोग भेज रहे। जी पूरा नालो छा आहे तव्हांजो? नालो छा आहे? मोहरम। अचे मोहरम खान हितां आई अथई चप्पल। ठीक है तव्हांजी आहे? तव्हांजो नालो छा आहे बाबा? मुझे शक शाक अचे पुटु खणो शाक। तव्हांजो नालो छा आहे? नालो ॿुधाए? अचे खणो खणो। तव्हांजो नालो छा आहे बाबा? अचे। जी पुटु नालो छा आहे तव्हांजो? फद अचे पुटु तव्हांजी चप्पल। तव्हांजो नालो छा आहे बाबा? अजरा किथां खां आहियो तव्हां? असा नादर शक नादर शाह मोहल्ले खां। अचे पुटु तव्हां किथां जा आहियो पुटु? असा नादर शाह नादर शाह जा। केरु आहे ज़ात? चांडिया चांडिया। अचे पुटु तव्हांजी चप्पल। तव्हांजो नालो छा आहे बाबा? साईं फातिमा फातिमा। अचे पुटु फातिमा। मुझो नालो गुलाम नबी। बाबा ही हसन साहब जने गरीब मज़लूमनि जे लाइ ईद जा मोकिलिया चंपलियूं ही तव्हांजे लाइ खणी आहियो। अचे बाबा उनखे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अल्लाह खुश हा चप्पल तव्हांजी ठीकु आहे न बाबा? दुआ में ज़रूरु यादि रखिजो। जीअं त अल्लाह पाक सखी बाने हसन साहब जन ये मिस्किन जे अमानत मोकिली तव्हांजी अमानत। जी बाबा ही अल्लाह पाक सखी बाने असांजे अमानतूं मोकिलियूं त ईद ते जीअं गरीब मिस्किन बि ईद जे ॾियारे ते सुठी चंपलियूं पाइनि, नयूं चंपलियूं पाइनि। अची ही वठो ही तव्हांजे लाइ ऐं ही तव्हांजी न्याणीअ जे लाइ। जे भाउ तव्हांजी मदद कई उन लाइ छा चवंदव? अल्लाह ताला उनखे एतिरो अज़र ॾींदो त अल्लाह ताला अञा उनखे वधीक ॾींदो। जो ग़रीब माण्हू जी ख़्यालु कनि था, अल्लाह ताला उनजो हथु न मुंहिंजो त करबला जा छजनि सदके अल्लाह कंदो उनजो सभु मुश्किलूं आसान थी वेंदियूं। आमीन बाबा साईं। जी बाबा नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो शमसदीन आहे। शमसदीन भाऊ ही तव्हां वठो चप्पल ईद जी तो हसन साहब जन गरीब मिस्किननि जे लाइ चप्पल ईद लाइ मोकिलियूं। छा चवणु चाहींदो हुनजे लाइ? ख़ुशि कंदुसि अल्लाह मौला असां कंदासीं ग़रीब दुआऊं ॾींदासीं अल्लाह ख़ुशि कंदुसि मौला आबाद कंदुसि। आमीन बाबा। अस्सलाम वालेकुम पुटु सना। ॿीहर आयो तव्हां चप्पल जे लाइ, ख़ुशी थी? अच्छा ही वठो चप्पल तव्हांजी। हाणे हसन साहब जन खे दुआ ज़रूरु कजो ठीकु आहे? तव्हांजो नालो छा हुयो? बख्तावर न? बख्तावर पुटु ही तव्हांजे लाइ दुआ में ज़रूरु यादि रखिजो पुटु। ऐं पुटु ही तव्हांजी आहे। अचे पुटु तव्हां बि खणो। ऐं ॿियो ही चप्पल तव्हांजी पुटु? ये न के मां ॿुधायांव थो तव्हांखे ही सोने जी। हाणे सुरिया तव्हां ॿुधायांव ही अदा सता बिरोई जन खां वठी मनी तव्हां ॿई भाइर चेंज कराइजो। हा मटाईंदो न हिनखे मटाए ॾिजो। जी अमड़ ही चप्पल वठो। अल्लाह पाक सखी बाने हसन साहब जन अमानतूं मोकिलियूं ईद जी जीअं मिस्किन तबिके वारा कनि उन्हनि खे दुआ में ज़रूरु यादि रखिजो। अल्लाह जी दुआ थींदी भाऊ, गरीब माण्हू आहियूं जॾहिं घुरो। जी पुटु नालो छा आहे तव्हांजो? फजीला फज़ीला। अचे पुटु फज़ीला चप्पल तव्हांजी, हीअ चप्पल तव्हांजी अमर जी ठीकु आहे पुटु? दुआ में ज़रूरु यादि रखिजो। वञो बाबा। हीअ कंहिंजी आहे? तव्हांजी आहे। नालो छा आहे तव्हांजो पुटु? नसरत नुसरत। अचे पुटु नुसरत। नालो छा आहे बाबा तव्हांजो? असा नादिया नादिया। अचे पुटु नादिया तव्हांजी चप्पल। तव्हांजो नालो छा आहे बाबा? अनीशा अनीशा। अचे पुटु तव्हांजी चप्पल। जी पुटु नालो छा आहे तव्हांजो? ज़ैनब अबू छा कंदा पुटु? वफा करे वेवा अचे ही पुटु चप्पल तव्हांजी दुआ में ज़रूरु यादि। जी पुटु नालो छा आहे तव्हांजो? मासूमा अचे पुटु ही तव्हांजी चप्पल।
अच्छे अम्मी ही तव्हांजी चप्पल दुआ में ज़रूर याद रखिजो मां। हाँ नालो छा आहे तव्हांजो? हाँ अच्छे न अच्छे ही चप्पल वठ। हाँ ही नंढड़िन जी ॾिनी त मां चप्पल ही मटराए जाए, ठीक है। अस्सलाम वालेकुम बेटा, वालेकुम कैसे सलाम। हो बेटा? ठीक है। तो सही है। हाँ। चले ठीक है, ये आपके लिए इतनी चप्पल लेकर आया है, ये आपके लिए और ये आपकी बहन के लिए। ये हसन साहब ने यूके से ताउन किया था, उसके लिए जरूर दुआ कीजिएगा। करेंगे ना उनके लिए दुआ? हाँ। क्या बात। ना भले भरे खुश मां दुआ कर दें, असां दुआ कर दें। असां जीजल। अच्छे पुट जीजल ही तव्हांजी चप्पल दुआ में ज़रूर यादि रखे। पुट तव्हांजो नालो छा आहे? राशिदा। अच्छे पुट राजदा दुआ में ज़रूर यादि रखिजो। तव्हांजो? मुंहिंजो इहो ज़ोया बतूल। अच्छे पुट ज़ोया बतूल ही तव्हांजी चप्पल तव्हांजी आहे न ही आहे तव्हांजो नालो छा आहे बाबा? मैं नसीबा। अच्छे पुट ही तव्हांजी चप्पल दुआ में ज़रूर यादि रखिजो। जीअं नालो छा आहे तव्हांजो? जुल्फ़कार। अच्छे ही तव्हां लाइ हीअ चप्पल वठी आया आहियूं। जंहिं भाउ मोकिली आहे हुनखे दुआ में ज़रूर यादि रखिजो। अल्लाह भलाई करे। अल्लाह पाक सखी बाने बर्तानिया खां असांखे अमानत मोकिली, जंहिंमां ग़रीब यतीम बेवाऊं नियाणियूं उन्हनि जे लाइ असां चप्पल वठी आया आहियूं। उन्हनि खे दुआ में ज़रूर यादि रखिजो। अमर ही वठो, अमर ही वठो, खणो ही वठो, इहो न कनि। अच्छे पुट तव्हांजी आहे न इहा? अच्छे पुट तव्हांजी चप्पल। अच्छे तव्हांजी अधी। अच्छे पुट तव्हांजी। अच्छे पुट तव्हांजी चप्पल। अच्छे तव्हांजी दुआ में ज़रूर यादि रखिजोसि। अच्छे पुट तव्हांजी चप्पल हीअ कंहिंजी आहे? अच्छे पुट तव्हांजी। अच्छे मां तव्हांजी चप्पल। अच्छे तव्हांजी चप्पल मटायो खणो। अच्छे पुट तव्हांजी चप्पल हे कंहिंजी आहे? हे तव्हांजी चप्पल आराम सां हे तव्हांजी तुंहिंजी आहे। हलो अरे अच्छे पुट तव्हांजी चप्पल। अच्छे तव्हांजी बाबा चप्पल। अच वठो, हा वठो।